अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि शैइन सनामुन व सनामुल क़ुरआनि आयतुल कुर्सी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलत। आयतुल कुर्सी कुरान शरीफ जे 3 सिपारे में सूरतुल बक़रा में आयत नंबर 255 आहे। इन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला 10 जुमला ज़िक्र फरमाया जिन 10 जे अंदर अल्लाह जी तौहीद जो ज़िक्र आहे। आयत त हिकिड़ी आहे पर इन में जुमला 10 आहिनि। नंबर 1 अल्लाहु ला इलाहा इल्ला हू। नंबर 2 अल हय्युल क़य्यूम। नंबर 3 ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। नंबर 4 लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। नंबर 5 मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि। नंबर 6 यअलमु मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम। नंबर 7 वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। नंबर 8 वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़। नंबर 9 वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा। ऐं नंबर 10 वहुवल अलियुल अज़ीम। ये 10 जुमला आहिनि आयतुल कुर्सी जे अंदर। आयत त हिकिड़ी आहे पर इन जे अंदर 10 जुमला अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमाया आहिनि। हिकिड़ो जुमलो आहे वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़। अल्लाह जी कुर्सी बुलंद आहे। इते अल्लाह जी कुर्सी जो ज़िक्र आहे। इतां लफ़्ज़ वरितो वियो आहे आयतुल कुर्सी, कुर्सी वारी आयत। ऐं इन ही जुमले जे करे हिन सॼी आयत जो नालो ही आयतुल कुर्सी रखियो वियो आहे। हिन जे अंदर अल्लाह तबारक व तआला बेपनाह बरकतूं बेतहाशा रहमतूं रखियूं आहिनि। वजह उन जी हीअ आहे जो अल्लाह तबारक व तआला जो हिन आयत जे अंदर 18 दफ़ा ज़िक्र अचे थो पियो। अल्लाह जी तारीफ़, अल्लाह जी तौहीद, अल्लाह जी अज़मत, अल्लाह जी शान व बुलंदी हिकिड़ी आयत जे 10 जुमलनि में 18 दफ़ा ज़िक्र थियो आहे। इन आयत जे करे अल्लाह तबारक व तआला हिन में अज़मत व बुलंदी रखी आहे। हदीस मुबारका में अचे तो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि शैइन सनामुन व इन्न सनामल क़ुरआनि सूरतुल बक़रा व फ़ीहा आयतुन हिया सय्यदतु आयतिल क़ुरआनि हिया आयतुल कुर्सी। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त हर शइ जी का न का ऊंचाई बुलंदी हूंदी आहे। सनाम चइबो आहे उठ जे मथां जेको हिकिड़ो पहाड़ नुमा मथां जेको उज़वो हूंदो आहे हुनजो, इनखे अरबी में सनाम चइबो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो हर शइ खे का न को सनाम हूंदो आहे, यानी बुलंदी हूंदी आहे, को वॾो मक़ामी मर्तबो हूंदो आहे।
कलाम मुक़द्दस जी बुलंदी मक़ाम ऐं मर्तबो छा आहे? उन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायूं त क़ुरान जी बुलंदी आहे, क़ुरान जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे सूरतुल बक़रा। ऐं उन जे अंदरि बि हिकिड़ी आयत आहे जेका सभिनी आयतुनि जी सरदार आहे, उहा आयत आहे आयतुल कुर्सी। हिन रिवायत जे अंदरि ख़बर पए थी पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आयतुल कुर्सी खे ॿियनि आयतुनि जो सरदार बणायो आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला ख़ालिक़ आहे त हुनजी मर्ज़ी जंहिंखे वणेसि त हुनखे सरदारी अता फ़रमाए। जीअं साल में 12 महीना आहिनि त उन 12 महीननि जो सरदार रमज़ानुल मुबारक आहे। हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि त उन्हनि जो सरदार जेको आहे जुमतुल मुबारक आहे। रातूं अल्लाह से पैदा फरमायूं पर उन्हनि में सरदार जेका आहे लैलतुल क़द्र आहे। मख़लूक़ात अल्लाह से पैदा फरमाई पर उन्हनि में सरदार इंसाननि खे बणायो आहे। इंसान सभु अल्लाह पैदा फरमाया पर उन्हनि में सरदार पैगम्बर हूंदा आहिनि ऐं पैगम्बर सभु अल्लाह से पैदा फरमाइनि पर उन्हनि जो सरदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह साईं पाण पैदा फरमाईंदो आहे ऐं सरदारी बि पाण अता फरमाईंदो आहे। अहिड़े नमूने सां कलाम मुक़द्दस जे अंदरि जेके बि आयतूं उन्हनि जी सरदार आयत आहे त आयतुल कुर्सी आहे। आयतुल कुर्सी अल्लाह जे अर्श जे हेठियां जेके ख़ज़ाना मौजूदु आहिनि उन्हनि ख़ज़ाननि मंझां हिकिड़ो ख़ज़ानो आयतुल कुर्सी बि आहे। अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो उअतीतु आयतुल कुर्सी मिन कंज़ि तहतल अर्श लम युअतहा नबियुन क़बली। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो आसमान जे हेठां जेको ख़ज़ानो आहे उन ख़ज़ाने मंझां मूंखे आयतुल कुर्सी अता कई वई आहे। ॿी ॻाल्हि फरमायो लम युअतहा नबियुन क़बली, मूंखां अलावा जेके पैगम्बर गुज़रिया आहिनि न कंहिंखे बि इहो ख़ज़ानो कोन ॾिनो अल्लाह साईं जेको मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। आयतुल कुर्सी उहा अज़ीम आयत आहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 1.25 लाख पैगम्बरनि मंझां कंहिंखे बि अल्लाह साईं अता कोन कई, ॾिनी आहे त मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी। हिन रिवायत में आयो त माना आयतुल कुर्सी हिकिड़ी शइ जो ज़िक्र आहे जेका अर्श जे ख़ज़ाननि मंझां आहे। ॿी रिवायत में अचे थो अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अर्बउन उनज़िलना मिन कंज़ि तहतिल अर्श, 4 शयूं अहिड़ियूं जेके अल्लाह जे अर्श जे ख़ज़ाननि मंझां अल्लाह साईं अता कयूं नाज़िल कयूं। लम युनज़ल मिनहु शैउन गैरुहुन्न, अल्लाह तबारक व तआला उन खां अलावा 4 शयूं लाथियूं कोन्हनि अल्लाह जे पंहिंजे ख़ज़ाननि मंझां। नंबर 1 उम्मुल किताब सूरतुल फातिहा। नंबर 2 आयतुल कुर्सी। नंबर 3 व ख़वातीम सूरतुल बक़रा, सूरत बक़रा जो आख़िरी रुकू आख़िरी आयतूं। नंबर 4 वल कौसर, सूरत कौसर। ये 4 क़िस्म जूं आयात जेके आहिनि सूरत कौसर, सूरत बक़रा जो आख़िरी आयतूं, आयतुल कुर्सी ऐं सूरत फातिहा, ये सभु जो सभु अल्लाह जे ख़ज़ाननि मंझां नाज़िल थियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं सूरत आयतुल कुर्सी पढ़ंदा हुआ त वरी मुस्कुराईंदा हुआ, छो करे हिन आयत जे अंदरि अल्लाह जी एॾी तारीफ़ थियल आहे, एॾी तारीफ़ थियल आहे जंहिंजी का इंतिहा कोन्हे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजो माण्हू आशिक़ हूंदो आहे हुनजो तज़किरो कंदो आहे त ख़ुशी महसूसु थींदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आशिक़ आहे, जॾहिं अल्लाह जी तारीफ़ करे थो पियो त पोइ मुस्कुराए बि थो पियो। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा क़रा आख़िर सूरतिल बक़रा व आयतुल कुर्सी ज़ाहिक। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु इरशाद फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सूरत बक़रा जी आख़िरी आयत तिलावत फरमाईंदा हुआ या आयतुल कुर्सी तिलावत फरमाईंदा हुआ त पोइ गॾो गॾु मुस्कुराईंदा बि हुआ। वक़ाल ऐं साईं फरमाईंदा इन्नहुमा मिन कंज़िर रहमान तहतल अर्श, अल्लाह जे ख़ज़ाननि मंझां अर्श हेठियां जेके ख़ज़ाना उन्हनि मंझां अल्लाह साईं नाज़िल फरमायो आहे।
वरी अल्लाह साईं बरकत रखी आयतुल कुर्सी जे अंदर। जेको माण्हू आयतुल कुर्सी पढ़े थो पियो उन चौथाई क़ुरान जी तिलावत करे छॾी, क़ुरान शरीफ़ जो चौथो हिसो तिलावत करे छॾियो। जे 4 दफ़ा आयतुल कुर्सी पढ़ी सम्झो तो पूरे क़ुरान शरीफ़ जी तिलावत न करे छॾी। हिकिड़ो साहबी सगोरो फरमाए थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कयो, तो शादी कई आहे? साईं शादी कोन कई आहे। साईं जन फरमायो छो? चवणु लॻो साईं कुझु आहे ई कोन मूं वटि, इन करे मूं शादी कोन कई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, सूरत इख़लास यादि अथई? चयासीं यादि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त क़ुरान जो चौथो हिसो अथई सूरतुल इख़लास। नंबर 2 साईं जन फरमायो सूरत काफ़िरून यादि अथई? और जा साईं सूरत काफ़िरून भी यादि आहे। साईं जन फरमायो इहो बि क़ुरान जो चौथो हिसो अथई। वरी साईं जन अर्ज़ु कयो सूरत ज़िलज़ाल यादि अथई? इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा यादि अथई? चयासीं यादि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इहो बि क़ुरान जो चौथो हिसो अथई। वरी फरमायो आयतुल कुर्सी यादि अथई? उन चयासीं आयतुल कुर्सी भी यादि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयतुल कुर्सी भी क़ुरान जो चौथो हिसो अथई। ये 4 सूरतूं अहिड़ियूं आहिनि जे हिकु दफ़ो पढ़ियो माना चौथाई क़ुरान मुक़द्दस जी तिलावत करे छॾी। ऐं 4 सूरतूं जेकॾहिं 4 दफ़ा तिलावत कई वई त ईअं सम्झो त पोइ क़ुरान शरीफ़ जो पूरो तिलावत करण वारो थी वेंदो। ऐं हिकिड़ो मसइलो ॿुधाए छॾियां, हिन रिवायत जे अंदरि सूरत इख़लास खे रुबउ क़ुरान फरमायो वियो, यानी चौथाई हिसो। हिकिड़ी ॿी रिवायत ईंदी आहे अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुलुस क़ुरान सूरतुल इख़लास आहे। माना सूरत इख़लास क़ुरान शरीफ़ जो 3 हिसो आहे। जे हिकु दफ़ो तिलावत कई सम्झो 10 सिपारा तिलावत करे छॾिया, 3 दफ़ा तिलावत कंदो सम्झो त पूरे क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे छॾी। उनखे सवाब जेको अल्लाह साईं अता फरमाईंदो पूरे कलाम मुक़द्दस जी तिलावत जो सवाब अता फरमाईंदो। इन करे पाण जिते बि ताज़ियत करण जे लाइ वेंदा आहियूं त उते चवंदा आहियूं बाबा कुल पढ़ो 3 दफ़ा सूरत इख़लास, छो घणो टाइम कोन्हे ऐं टाइम थोरो आहे ऐं सूरत इख़लास नंढी सूरत आहे। इहा 3 दफ़ा तिलावत कबी त पूरे क़ुरान जो सवाब मिलंदो। ऐं पोइ वरी 10 माण्हू 5 माण्हू 20 माण्हू 18 माण्हू जेकॾहिं वेही करे पढ़नि त केतिरे कलामनि जो सवाबु थियो। उहो सभु जो सभु उन मरहूम खे इसाल कयो वेंदो आहे, जंहिंजे लाइ दुआ घुरी वेंदी आहे। अल्लाह तबारक व तआला शरीयत मुहम्मदी जे अंदरि मरहूम जे लाइ एॾो बहितरीनु तोहफ़ो सूरत इख़लास ॾिनी आहे जो जेको माण्हू पढ़े थो पियो 3 दफ़ा त उनखे पूरे क़ुरान जो सवाबु मिले थो। पोइ माण्हू उनखे इसाल सवाबु करे छॾे थो त अॻिले खे अल्लाह साईं उनजे नामा अमाल में पूरे कलाम मुक़द्दस जी तिलावत जो अजर अता फरमाए थो। इन करे तव्हां असांखे घुरिजे त असां जेके मरहूमीन गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे लाइ रोज़ाना सूरत इख़लास 3 दफ़ा पढ़ी करे उनखे सवाब बख़्शूं। सोशल मीडिया जो फ़ाइदो तव्हांखे ख़बर आहे, सोशल मीडिया नेगेटिव पॉज़िटिव ॿिन्ही तरीक़नि सां माण्हू इस्तेमालु करे सघे थो पियो। मदीना मुनव्वरा में हिकिड़ो आलिम आहे, उन अहिड़ा कुझु ग्रुप्स ठाहिया आहिनि व्हाट्सअप ते जिन में माण्हुनि खे मुतवजह कजे त सुठे नमूने सां हिनखे इस्तेमालु कयो। पोइ हुन हिकिड़ो ग्रुप ठाहियो सूरतुल इख़लास ग्रुप। पोइ हुन में जेके बि ऐड कंदो आहे त हुनखे चवंदो आहे बाबा रोज़ाना कम अज़ कम 10 दफ़ा सूरत इख़लास पढ़ो, पोइ 5 जो सवाबु तव्हां पंहिंजे मरहूमीन खे बख़्शो ऐं 5 जो सवाबु उम्मत जे मरहूमीन खे बख़्शो। त सोशल मीडिया खे तव्हां असां पॉज़िटिव वे में बि इस्तेमालु करे सघूं था पिया। अहिड़े नमूने सां सूरत कहफ़ जो ग्रुप आहे, दुरूद शरीफ़ जो ग्रुप आहे, मुख़्तलिफ़ ग्रुप न ठाहिया आहिनि। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी अता रजुलन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बीबी साईं फरमाए थी हिकिड़ो माण्हू आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। फशका इलैहि अन्न मा फी बैती ममहूकुल बरक़। शिकायत कई साईं मुंहिंजे घर में बरकत ई कोन्हे। अचूं था अचे खणी था अचूं वञे थो पियो, खणी था अचूं वञे थो पियो, आहे ई कोन जहिड़ो घर में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद में क़ाल ऐन अंत मिन आयतुल कुर्सी। आयतुल कुर्सी खां एतिरो परे छो आहीं? अनमल्लाहु फीहिल बरका। जंहिं घर में आयतुल कुर्सी पढ़ी वेंदी अल्लाह साईं उन घर में बरकतुनि खे वाधारो अता फरमाईंदो। आयतुल कुर्सी
इलाही दोस्त शिकायत कंदा आहिनि त कारोबार में मां डल थी विया आहियूं, पोइते थी विया आहियूं, वधे ई कोन थो कारोबार, ॾाढा परेशान आहियूं। बाबा आयतल कुर्सी पढ़ो, हेॾां होॾां चकरनि में न पओ, आमिलनि जे जाली पीरनि जे पायां न पओ। माण्हुनि जो कमु अथव तव्हांखे फुरींदा बसि। ऐं ख़ासि कर तव्हां असांजे इन माशरे में रहूं था पिया, अहिड़नि माण्हुनि सां तव्हां असांजो वास्तो पए थो पियो। यादि करे छॾियो मुंहिंजो जुमिलो, जेको बि माण्हू तव्हांखे चवे, जाली पीर चवे की जाली आमिल चवे तव्हांखे, त बाबा तुंहिंजे मथां बंदिश कई वई आहे, तुंहिंजी ससु कई आहे, तुंहिंजे सोट कई आहे, तुंहिंजे भाउ कई आहे, कूड़ो अथव पहिरें नंबर जो। इहो तव्हांखे वेढ़ाइणु चाहे थो, नफ़रतूं कराइणु चाहे थो पियो। इन करे अहिड़े माण्हू खां पाण परे भॼे बसि। आयतल कुर्सी मूंखे बि अचे थी, अव्हांखे बि अचे थी। 5 वक़्त नमाज़ पढ़ो, थोरी घणी तिलावत कयो, आयतल कुर्सी घर में पढ़ो, दुकान ते पढ़ो, ऑफिस में पढ़ो, इंशाअल्लाह अल्लाह से बरकतूं ॾींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अनमल्लाहु फील बरका, जिथे सूरत आयतल कुर्सी तिलावत कई वेंदी आहे अल्लाह से उते बरकतूं नाज़िल फरमाईंदो आहे। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया क़ाल रजुल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लिमनी शैअन यनफउनी अल्लाहु बिही। साईं हिकिड़ो माण्हू आयो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी शइ मूंखे ॿुधायो जंहिंजे करे अल्लाह से मूंखे फ़ाइदो ई फ़ाइदो ॾे। क़ाल इक़रा आयतल कुर्सी, साईं जन फरमाया आयतल कुर्सी पढ़, इन्नहु यहफ़िज़ुक व ज़ुर्रियतक। आयतल कुर्सी पढ़, इहा तुंहिंजी बि हिफ़ाज़त कंदी, तुंहिंजी औलाद जी बि हिफ़ाज़त कंदी। वयहफ़ज़ु दारक, तुंहिंजे घर जी बि हिफ़ाज़त कंदी। हत्ता दुवीरात हौल दारिक, हत्ता के तुंहिंजे घर जे इर्द गिर्द ॿिया घर हूंदा आहिनि, आयतल कुर्सी उन्हनि जी बि हिफ़ाज़त कंदी। हल 10 जुमिला हिकिड़ी आयतल कुर्सी, फ़ाइदो कहिड़ो, तुंहिंजी बि हिफ़ाज़त थींदी, तुंहिंजी औलाद जी बि हिफ़ाज़त थींदी, तुंहिंजे घर जी बि हिफ़ाज़त थींदी, ओड़े पाड़े जी बि अल्लाह से हिफ़ाज़त फरमाईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे, असांजो सोफ़ी त इन जे मथां ईमान आहे। ईमान रखी यकीन कामिल सां पढ़ंदासीं, इहो ई थींदो जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमायो, एक दफ़े मुंहिंजो वालिद साहब उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़े मजमे में आयो, अची करे सवाल कई अय्युकुम युख़बिरुनी बि अअज़म आयतिन फ़िल क़ुरआन। तव्हां मुंहिंजा केरु आहे जेको मूंखे ॿुधाए त क़ुरान जी अज़ीम तरीन आयत कहिड़ी आहे। व अअदलहा, क़ुरान जी अदल इंसाफ़ वारी वधीक में वधीक कहिड़ी आयत आहे। व अख़वफ़हा, क़ुरान जी सभ खां वधीक ख़ौफ़ ॾियण वारी आयत कहिड़ी आहे। व अर्जाहा, ऐं क़ुरान जी सभ खां वधीक उमेद ॾियण वारी आयत कहिड़ी आहे। केरु ॿुधाईंदो? सन्नाटो छा, सभु चुप थी विया। थोरी देरि खां बाद अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो समिअतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल, वो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन कननि सां पाण ॿुधो आहे। साईं जन फरमायो अअज़म आयतिन फ़िल क़ुरआन आयतल कुर्सी, क़ुरान जी अज़ीम तरीन आयत जेकॾहिं आहे त उहा आयतुल कुर्सी आहे। ऐं इंसाफ़ वारी आयत, इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा, सूरत नहल जी आयत आहे। ऐं सभ खां वधीक ख़ौफ़ ॾियण वारी आयत, फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा व मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। सभ खां वधीक ख़ौफ़ ॾियण वारी आयत इहा आहे। ऐं सभ खां वधीक उमेद वारी आयत, क़ुल या इबादियल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतु मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां ना उमेद न थियो। इहा सभ खां वधीक उमेद ॾियण वारी आयत आहे। इहे 4 आयतूं अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमायूं त मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधियूं। जीअं तव्हां ऐं असांखे ज़बान बि आहे, चप बि आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया आयतल कुर्सी खे बि अल्लाह साईं ज़बान बि ॾिनी आहे ऐं चप बि ॾिना। असां नज़र त कोन थी अचे, क़ुरान में पढ़ूं था न चप नज़र अचनि था, न आयत न ज़बान नज़र अचे थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अल्लाह जे अर्श जे हेठां जेके ख़ज़ाना आहिनि न, उन ख़ज़ाननि में इहा मौजूदु आयतल कुर्सी अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ बयानु कंदी रहे थी। अल्लाह से उनखे 2 चप बि ॾिना आहिनि, हिकिड़ी ज़बान बि अता फरमाई। उबई बिन काब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाया था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त वल्लज़ी नफ़्सी बियदी,
उन ज़ात जो कसम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जान आहे, इन लहा लिसानन, बेशक आयतल कुर्सी की हिकिड़ी ज़बान आहे, व शफ़तैन, ॿ चप आहिनि, तक़द्दसल मलिक इंद साक़िल अर्श, अर्श जे पासे में बीठी आहे ऐं उते अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ करे थी पई, अल्लाह जी तक़दीस बयान करे थी, अल्लाह जी तहमीद करे थी, अल्लाह जी बुज़ुर्गी बुलंदी बयान फरमाए थी पई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ीफ़ो ॾिनो आयतल कुर्सी जो, हिफ़ाज़त जो वज़ीफ़ो। ताईं असां कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह हिफ़ाज़त रहंदी असांजी तव्हांजे घर में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जेको माण्हू सूरत मोमिन जूं 3 आयतूं 24 सिपारे ऐं आयतल कुर्सी सुबुह जो पढ़ंदो, शाम ताईं अल्लाह साईं उन जी हर शइ जी हिफ़ाज़त फरमाईंदो, ऐं जेको शाम जो पढ़ंदो सुबुह ताईं अल्लाह साईं उन जी हर शइ जी हिफ़ाज़त फरमाईंदो। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे जंहिंजे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत मोमिननि जूं पहिरीं 3 आयतूं ऐं आयतल कुर्सी जी फ़ज़ीलत ज़िक्र फरमाए। निमाज़ अल्हम्दुलिल्लाह पढ़ूं था पिया, निमाज़ जीअं ख़तम थिए सलाम वराइजे त वरी दुआ पढ़ूं था, दुआ खां पोइ जीअं फ़ारिग़ थियो न त सभ खां पहिरीं मूंखे घुरिजे, अव्हांखे घुरिजे त आयतल कुर्सी पढ़ो। इन जो फ़ाइदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीम फ़ाइदो ज़िक्र फरमायो। अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन क़रा आयतल कुर्सी फ़ी दुबुरि कुल्लि सलातिन, जे माण्हू हर नमाज खां बाद में आयतल कुर्सी जी तिलावत कई, लम यमनअहु मिन दुख़ूलिल जन्नति इल्लल मौत, इहो माण्हू हेॾां मरंदो होॾां जन्नत में दाख़िल थी वेंदो। वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ी आयत जंहिंजे अंदरि 10 जुमिला आहिनि, सिर्फ़ु नमाज़ खां बाद में पढ़ियासीं त सिधो, असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो दुआ ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं ॻाल्हायूं न, का ख़ैर जी ॻाल्हि कयूं, का भलाई जी ॻाल्हि कयूं, त उहो चवंदो आहे बूट सुधो अलाह कंदो जन्नत में हली वेंदे। सो जेको ही माण्हू पढ़ंदो फ़र्ज़ नमाज़ खां बाद में त बूट सुधो इंशाअल्लाह जन्नत में दाख़िल थियल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, मन क़रा हीन यअख़ुज़ु मज़दअहु, सुम्हूं त रोज़ राति जो था, साईं फरमायो त ईअं न सुम्हो, हे कमु करे सुम्हो। मन क़रा हीन यअख़ुज़ु मज़दअहु, जेको माण्हू आयतल कुर्सी पढ़े थो, जंहिं महिल बिस्तरे ते आयो ऐं आयतल कुर्सी पढ़ी, आमनहुल्लाहु अला दारिही, अल्लाह तबारक व तआला अमन ॾेई छॾे थो उनजे घर खे, वले दार जारिही, उनजे पाड़े वारे खे, हिन पासे हिन पासे हिन पासे हिन पासे, 4 घर आहिनि, 4 घर उनजे घर सां जेके लॻनि था पिया, चइनी खे अल्लाह सां हिफ़ाज़त अता फरमाए थो। व अहली दुवैरात हौलहू, ऐं उनजे घर जे इर्द गिर्द ॿिया जेके घर आहिनि, उनजा घर वारा आहिनि, अल्लाह सां उन्हनि सभिनीनि खे बि हिफ़ाज़त अता फरमाए थो। हिकिड़ो माण्हू पढ़ंदो, इर्द गिर्द में सभिनि खे अल्लाह सां हिफ़ाज़त अता फरमाए थो। कोशिशि कयो, मां बि कोशिशि कयूं, अवां बि कोशिशि कयो, सुम्हण महिल ऐं सुबुह शाम ऐं निमाज़ खां बाद में आयतल कुर्सी खे पंहिंजो विर्द वज़ीफ़ो बणायूं। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, हिकिड़ी मजलिस में वेठा, शागिर्द वेठा हुजनि, शागिर्दनि खे ॿुधायूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी हो, उहो ई थोरो मदीना मुनव्वरा खां ॿाहिरि निकितो। जीअं थोरो ॿाहिरि निकितो त रस्ते में हिकिड़े जिन सां मुलाक़ात थी वियसि, सहाबी सगोरी जी जिन सां मुलाक़ात थी वई। उन जिन अची करे हमिलो कयो उन सहाबी ते, सहाबी सगोरे खणी करे उन जिन खे दसे विधो। हदीस मुबारक में अचे, जीअं दसे विधईंसि, जिन वरी उथियो त उन सहाबी सां हथु मिलाए, हथु मिलायो, सहाबी सगोरे सां हथु मिलायो, ऐं हथु मिलाए करे उन ॿांह खे ॾिसे त ॿांह जीअं जानवर जी हूंदी आहे न, अहिड़ी उनजी ॿांह हुजे जिन जी। पुछे तुंहिंजी ॿांह त जानवर जहिड़ी ॿांह आहे। जिन्हनि जे अंदरि हिकिड़ी सलाहियत अल्लाह सां रखी आहे त उहो जिस्मुन नारियुन यतशक्कलु बिशक्लिन मुख़्तलिफ़तिन, बाह जा ठहियल आहिनि ऐं जेका शक्ल इख़्तियार करणु चाहिनि उहे इख़्तियार करे सघनि था। इहा सलाहियत अल्लाह सां जिन्हनि में रखी आहे। उहे इंसान थी करे तव्हांजे साम्हूं अचनि त बि मुमकिन आहे,
जानवर जी सूरत में तव्हांजे साम्हूं अचनि त बि मुमकिन आहे, पंहिंजी असली सूरत में तव्हांजे साम्हूं अचनि त बि मुमकिन आहे। इहा अलाह साईं उन्हनि जी रग रग में इहा सलाहियत रखी आहे। त हीउ साहबी सफ़र सां जे जिन मुलाक़ात कई, उनजो हथु जेको हुयो उहो हथु बिल्कुलु जानवर जहिड़ो हुजे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, कम जी ॻाल्हि अथव, दिलि सां मज़बूत सां ॿधी छॾियो। घरनि में अवां असां रहूं था पिया, कॾहिं कॾहिं छित ते आवाज़ु ईंदो, खट पई रहड़िजे, माण्हू पिया भॼनि, ॿार पिया खिलनि, ॿुहारी ॾियण जी आवाज़ अचे थी पई। इहे तव्हां असांखे खोड़ अर्द गिर्द में आवाज़ूं ईंदियूं, या दोस्तनि खे ईंदियूं या पाड़े पाड़े में ईंदियूं। हिकिड़ो लफ़्ज़ यादि मुंहिंजो करे छॾियो, ड्रिजणो न आहे। ड्रिजंदव त तव्हांजे मथां इहा जेके गोड़ कनि था इहा हावी थींदा। पंहिंजे घर वारनि खे चए जहिड़ो ॿारनि बच्चनि खे ड्रिजणो न आहे, इग्नोर कयो, हा ठीकु आहे ख़ैर, पोइ तव्हांजे मथां हावी कॾहिं बि कोन्हे। जिन उन माण्हू जे मथां हावी थिए थो जेको माण्हू ड्रिजे थो पियो, जेको बहादुर हूंदो न, ड्रिज उन जिन उन खां ड्रिजंदो। साहबी रसूल हुन जिन खे दसे विधो, जिन उथियो वरी हथु मिलाए करे हुन ॾिठोसि त ॿांह जेका उहा जानवर जहिड़ी हुअसि। तुंहिंजी ॿांह त जानवर जहिड़ी आहे, चए हा साईं मुंहिंजी ॿांह जानवर जहिड़ी आहे, पर हाणे पहिरीं मां त तयारु कोन हुउसि, हाणे मां तयारु आहियां, तूं मूंसां मल्ह वेड़। जिन चयो जेकॾहिं तूं मूंखे दसे वएं, तोखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि जेका तोखे हमेशह कामयाबु कंदी। उन चयो ठीकु आहे, वरी बि मल्ह विढ़ूं था, वरी सुठे नमूने सां तयारु थी करे मल्ह विढ़िया। साहबी रसूल थोरो परेशान न थियो, खणी करे वरी ज़मीन ते उछलियसि। इहा ॻाल्हि ॿुधाइबो सही अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु, साहबी रसूल हुन वरी जिन खे खणी करे वरी दसे छॾ, दसे छॾे त किरी पियो। जिन उथियो, कपिड़ा पंहिंजा छॾी, चवणु लॻो साईं ॻाल्हि इहा थो ॿुधायांव त मां पंहिंजे जिननि जे अंदरि सभ खां वधीक ताक़तवर आहियां, को जिन मूंसां मुक़ाबिलो नथो करे सघे। जेको कंदो आहे मां हुनखे दसे विझंदो आहियां, मल्ह मां अॼु ताईं हारी कोन्हे, हमेशह खटियो आहियां, पर तो इंसानु मूंखे दसे विधो। लॻे थो तूं आयतुल कुर्सी पढ़ंदो आहे। हुन फरमायो, साहबी सगो फरमायो, हा मां आयतुल कुर्सी पढ़ंदो आहियां। हिन जिन चयो जेको माण्हू आयतुल कुर्सी थो पढ़े, जे घर में पढ़े थो पियो, उते जिन जेको आहे ईअं भॼे थो पियो जीअं गॾह रड़ियूं कंदो आहे, ईअं रड़ियूं करे जिन भॼी वेंदो आहे घर मां। इहो मुंहिंजो तोहफ़ो त यादि करे छॾ। ऐं उन माण्हू खे कॾहिं बि जिन दसे नथो सघे जेको माण्हू आयतुल कुर्सी तिलावत कंदो, पंहिंजे विर्द में रखंदो। इहा ॻाल्हि आहे त अब्दुल्लाह बिन मसूद पंहिंजे शागिर्दनि में कई, त शागिर्दनि मां हिकिड़े शागिर्द उथी बीठो, साईं मां सवाल कयां? पर मां सवाल कर। साईं मुंहिंजो सवाल इहो आहे, मूंखे लॻे थो उहो साहबी जे जिन खे दसियो उहो उमर बिन ख़त्ताब त न आहे? अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, उनखे अलावा ॿियो केरु थो थी सघे एॾो बहादुर ऐं जरी माण्हू जंहिं जिन सां मुलाक़ात बि कई, उनखे दसे बि विधो। इहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। जेको माण्हू सुबुह शाम पढ़ंदो, हर फ़र्ज़ खां नमाज़ खां पोइ पढ़ंदो, राति जो सुम्हण महिल पढ़ंदो, तमामु बीमारियुनि खां मुसीबतुनि खां हिन हुन खां माण्हू महफ़ूज़ रहंदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हां ऐं असांखे मूंखे पंहिंजे विर्द में आयतुल कुर्सी रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।